जिते तारीख़ूं विसरी वञनि, जिते किताबनि जा वर्क पुराणियुनि अलमारियुनि ऐं उॾेई खाधल कपटनि जी ज़ीनत थी मिटी जे तहनि में ढकिजी वञनि। इल्म ऐं अकुल जा आला ख़ज़ाना, उन्हनि जा नायाब पना पकोड़नि, छोलनि ऐं चणनि विकिणनि जे कागज़नि तौरु इस्तेमालु थियणु लॻनि। घर ऐं उतारा सवाइ किताबनि जे फिका ऐं अणभा लॻनि। लाइब्रेरियनि जी जॻह ते फुटपाथनि ते असांजो नओं नसुल पबजी गेम में मसरूफ़ हुजे। लिटरेचर इल्म ग़ाइब फ़क़ति डिग्री ख़रीदे पास थियण जी तकड़ हुजे। जिते डिग्रियूं हासिल करण लाइ दाख़िलाऊं मेरिट जे बजाए जेब गरम थियण ते थियनि। मुस्तक़बिल जा डॉक्टर सिफ़ारिश सोरस रक़म में सीटूं हासिल कनि ऐं फ्यूचर जा इंजीनियर मैथमेटिक्स जे अंगनि बदिरां नोटनि जे अंगनि ते सिलेक्ट थियनि। जिते वालदेन जी जॻह नंढड़ा ॿारड़ा वलारीनि, दोस्तनि खे हाल भाई ऐं वालदेन खे दुश्मन लेखिजे। अमड़ बानी ऐं ज़ाल खे ज़ीनत घर ठाहिजे। जिते वालदेन जी रिहाइश ओल्ड हाउस ऐं कफ़न दफ़न ॾोकड़नि ते थियणु लॻे। औलाद जनाज़े में शामिल थियण खां कीबाए तारीख़ी इल्मी शख़्सियतनि जे नालनि बदिरां असांजा नौजवान मॉडलिंग अदाकारनि जा नाला रटे यादि कंदा रहनि। उस्तादनि खे फ़क़ति टाइम पास सम्झी वक़्तु गुज़ारीनि ऐं उस्ताद तालीम ॾियण खां वधीक अखियूं चहिरे में रखनि। जिते तालीम खे वापारु सम्झो वञे, जिते ईमानदार ऐं सचाई खे वबा सम्झी भॼी जान छॾाए कूड़ ऐं कुपत वारनि दोस्तनि सां वास्ता जोड़िया वञनि। अशराफियत जो मौत ठगी ऐं फ़रेब धोखे जे हथां थियणु लॻे। ख़ुदगर्ज़ी अनायत मोहबतनि ते सवार थी ख़ुलूस जा जुलूस कढराए। गाॾियुनि ऐं सवारियुनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अशार ऐं जुमिला लिखियल ॾिसजनि। अवामी लेटरनि में दिलि जा इरादा भितियुनि ते लिखिजनि, पोइ तर्जुमानी कहिड़ी कजे। जिते लफ़्ज़नि जी माना ई केरु न सम्झे, अदबी बिगाड़ ऐं तलफ़ुज़नि जो काबाड़ो थींदो रहे, उते हिकु उदास अदीब छा हाल ॿुधाईंदो। अॻियूं हरकतूं सभु विसरी वयूं ऐं नयूं टोपियूं नई डिज़ाइन में अजीब हरकतनि सां ऐं नमूननि सां ज़ाहिर थी अचनि। पोइ कंहिंखे कहिड़े हंधि तलाश कजे, किथे किथे इख़लास ऐं इख़लाक़ खे ॻोल्हिजे। जेतिरो वॾो ज़ालिम ऐं कूड़ो ठगीबाज़ ओतिरो इज़त वारो सॾिजे। उन वटि फ़ैसिला थियनि शराफ़तनि जा, पोइ अहिड़नि चनेसरनि खां चङाई जी उमेद कीअं लॻाइजे।